नाज़िर शाहपुर जानिया में तकरारी केनालुनि खिलाफ सवी माण्हुनि रैली कढी आहे। वधीक तफ़सील मालूम कयो था अख्तर आज़ाद ताहिरी खां। जी अख्तर आज़ाद, वधीक छा तफ़सील आहिनि? जी खदीजा, असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त तकरारी केनाल रिथान खिलाफ़ शाहपुर जहानिया प्रेस क्लब जे मेज़बानी में सवे माण्हुनि गॾिजी हथनि में झंडा ऐं गाज़ी अब्बास जा अलम ऐं केनाल रिथान खां रद्द करण वारनि मुतालबनि जा बैनर ऐं पंपलेट खणी केनाल समूरा नामंज़ूर सिंधु ते धाड़ो नामंज़ूर जे ज़ोरदार नारनि सां शहर जे मसरूफ़ बाबे जहानिया खां वॾी एहतिजाजी रैली कढी। रैली क़ौमी शाहराह तां अलनूर शुगर मिल स्टाफ तोड़े शहर के मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि तां गश्त करे प्रेस क्लब शाहपुर जानिया पहुती, जिते ज़बरदस्त एहतिजाज रिकॉर्ड कराए केनाल रिथाऊं रद्द करण जो मुतालबो पुन कयो वियो। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त रैलीअ में टीपी शहीद भुट्टो, पीटीआई, जसकम, एसयूपी, सिंध सभा, क़ौमी अवामी तहरीक, अंजुमन पासदारान हज़रत अबू तालिब समेत मुख़्तलिफ़ अहले तशहीद जी अंजुमन खां सवाइ जमात अहले सुन्नत जे कारकुननि ऐं शहर जे सिविल सोसाइटी ऐं बहराड़ी जे ॻोठनि मां काफ़िलनि जे सूरत में पहुतल माण्हुनि, जिन में मज़दूरनि, हारियुनि, उस्तादनि, शागिर्दनि, वकीलनि, सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी कारकुननि वॾे तइदाद में शिरकत कई। जॾहिं त रैलीअ खे एसयूपी सरबराह सैयद ज़ैन शाह, जेडब्ल्यूसी अॻवान सहाफ़ी ज़ुल्फ़ार ख़ासकेली सहाफ़ी मंज़ूर बुघियो, पीटीआई अॻवान डॉक्टर अब्दुल वहीद उन्नड़ खां सवाइ जसकब जे रहनुमा नवाज़ खान ज़ौहर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जी अख्तर, अवां जी महिरबानी।